उडेरोलाल रेलवे स्टेशन जी हद में रेलवे इंतजामिया पारां हद दख़लियूं ॼाणाए ॻोठ मुहर्रम खोसो में बागड़ी बिरादरी जा केतिराई घर ड्राहे पट करे छॾिया। बागड़ी बिरादरी जी औरतनि मर्दनि रेलवे ट्रैक बंदि करे एहतजाज कयो, जंहिं करे ईंदड़ रेलगाॾी रहमान बाबा बीहजी वई। इन मौक़े ते बागड़ी बिरादरी भगवान दास ऐं ॿियनि चयो त रेलवे इंतजामिया रिश्वत न ॾियण करे असांजा घर ड्राठा आहिनि। असां हिते 50 सालनि खां आबाद आहियूं। हिते असांजा ॿोॾ दौरान घर तबाह थी विया हुआ। इन घरनि खे सरकार पारां जारी कयल रक़म ठहिराए रहिया हुआसीं त उन्हनि ठाराया आहिनि, जॾहिं त बासर मुकम्मल रेलवे ट्रैक ते वेठल आहिनि, पर रेलवे इंतजामिया उन्हनि खिलाफ़ का कार्रवाई करण लाइ तयार नाहे। उन्हनि निगरान हुकूमत ऐं सुप्रीम कोर्ट पाकिस्तान खां मुतालबो कयो त नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।